अफगानिस्तान में नई हुकूमत लाइ सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी। DGISI जनरल फैज़ हमीद हज़्ब इस्लामी जे सरबराह गुलबदीन निस्बतियार सां मुलाक़ात। अफगानिस्तान जी ताज़ी सूरत हाल ऐं अमन अमान जी सूरत हाल ते गौर वीचार। अफगान मीडिया जो चवणु आहे त जनरल फैज़ हमीद तालिबान जे ॿियनि अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त भारत खे अफगानिस्तान में बदतरीन शिकस्त मिली आहे। DGISI जे दौरे ते भारत जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। छा अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि अफगानिस्तान जो दौरो न कयो आहे? दुनिया खे अफगानिस्तान जे मसइलनि खे सम्झणु घुरिजे। दुनिया में नओं ब्लॉक बि ठही सघे थो। उमेद आहे त अफगानिस्तान जी धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदी। तोड़खम सनत ते पनाहगीरनि जी का बि कैंप नाहे। अफगानिस्तान जे आम शहरनि खे अकेलो न छॾींदासीं। अमरीकी सदर जो बाइडेन अफगान मसइले जो मुस्तक़िल हल चाहे थो। भारत जो अफगानिस्तान में को बि किरदारु नाहे। भारत हमेशह अफगान धरती खे दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु कयो। पाकिस्तान अफगानिस्तान बाबति पॉलिसी ते दुनिया सां गॾु बीठल आहे। भारतीय वज़ीर आज़म बुज़दिल आहे। मोदी सरकार अली गिलानी जी मौत खां बि ॾिनल आहे। फवाद चौधरी। अमरीका अफगानिस्तान में घरू वेढ़ जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जनरल मार्क मिली जो चवणु आहे त जेकॾहिं तालिबान अफगानिस्तान जे ताक़तवर धुरनि खे मुतहद करण ऐं हुकूमत मज़बूत करण में नाकाम थिया त घरू वेढ़ थी सघे थी। फ़ौजी तजुर्बे जी बुनियाद ते संदसि अंदाज़ो आहे त हालतूं घरू वेढ़ तरफ़ वञी सघनि थियूं। ख़बर नाहे त तालिबान ॿियनि धुरनि खे गॾु करे हुकूमत करण में कामयाब थींदा या न। वाई बांधी वेझो सियाहनि जी गाॾी कल्टी थियण सबबि लाड़काणे जो मुख़्तियार कार सलीमुल्लाह रिंद 3 दोस्तनि समेत फ़ौत। 3 माण्हू ज़ख़्मी गणित जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मोदी हुकूमत RSS ऐं नाज़ी नज़रिए सां मुतासिर आहे। 92 वरहनि जे अली गिलानी जो मड़ खसण ऐं संदसि घर भातियुनि ते केस दाख़िल करणु भारतीय फॉशिज़म जो शर्मजोॻो मिसाल आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सेलेक्टेड वज़ीर आज़म 20,000 ख़ानदाननि खां अटो लटो ऐं अजो खसियो। ईंदड़ वक़्तु पीपल्स पार्टी जो हूंदो। अवाम ख़ुशहाल थींदो ऐं मुल्क खे बहरान मां संदन मंशूर कढी सघे थो। वफ़ाक़ी सरकार जी ज़ातियुनि ख़िलाफ़ PP जे एहतजाजी तहरीक शुरू। कंधकोट में हज़ारे PP कारकुननि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बाईपास ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध जे पाणी ते धाड़ो हयो आहे। 16,000 खां वधीक मुलाज़िमनि खे बेगुनाह बरतरफ़ कयो वियो। PP सेनेटर शरी रहमान अटे जे अघनि में इज़ाफ़े ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवणु आहे त 20 ॾींहनि दौरान अटे जे अघनि में 100 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। हुकूमत फ्लोर मिलनि खे कणक जी फ़राहमी में नाकाम थी चुकी आहे। कोयटा में मस्तूंग रोड ते आपघाती धमाको। 4 सिक्योरिटी एहलकार शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी। CTD तर्जुमान जो चवणु आहे त सोना खान FC चेक पोस्ट ते हमिलो कयो वियो। धमाके वारे हंधि तां आपघाती बमबार जी मुंडी ऐं ॿिया उज़वा मिलिया आहिनि। बचाव वारो ॾिहाड़ो सुभाणे क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। हवाई फ़ौज बचाव वारे ॾिहाड़े बाबति मुख़्तसिर दस्तावेज़ी फ़िल्म जी 6हीं किस्त जारी करे छॾी। बचाव वारे ॾिहाड़े बाबति ख़ासि नग़मो दिल ख़ुश हुआ बि जारी। सिंध जी राजधानी कराची में 2 ॾींहनि जी बरसाति सबबि मलीर नदी पाणीअ सां भरिजी वई। विलायत शाह जी मज़ार खां मुर्तज़ा चौरंगी ताईं रोड पाणी हेठि। कोरंगी काज़वे बि ॿुॾी वियो। ट्रैफ़िक लाइ बंदि। 2 ॾींहनि दौरान बरसाति खां पोइ करंट लॻण सबबि फ़ौत थियल माण्हुनि जो अंग छत थी वियो। सिंध में पाणी जी खोट ख़त्म न थी सघी। खिपरे जे आबादकारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। जोही ब्रांच जे आबादकारनि जो बि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ककड़ में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकार सरापा एहतजाज। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 24 कलाकनि दौरान 61 मरीज़ फ़ौत। अंग वधी 26,175 थी वियो। 3,747 नवां केस ज़ाहिर थियण बाद 11,79,305 खां वधीक वायरस मुतासिर। 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 57,968 टेस्टूं कई वयूं। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 6.47% रिकॉर्ड।
नई दिल्ली वेझो जवाबदार फायरिंग करे पंहिंजी पुफीअ खे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में दहकाउ। दौरा गाजी खावड़ में भी पिरसन औरत वाह में बुरी हयाती विञाई वेठी। न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ क़ौमी टीम जो ऐलान सुभाणे थींदो। चीफ सेलेक्टर मोहम्मद वसीम स्क्वाड जो ऐलान कंदो। नौजवान रांदीगरनि जी शमूलियत जो इम्कान।